नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ है बडाणी में असां शेयर कंदा हलूं त बडाणी में मुबैना ॾोहारी शौकत भुट्टो खिलाफ़ ॻोठाणनि मीडिया ऑफिस पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कियो आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां अव्हांखे आगाह कंदा हलूं त बडाणी में मुबैना ॾोहारी शौकत भुट्टो खिलाफ़ ॻोठाणनि मीडिया ऑफिस पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कियो वियो आहे। उन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे केआरदीन भुट्टो जी। केआरदीन कहिड़ा तफ़सील आहिनि आगाह कजो। जी बिल्कुल बडाणी वेझो ॻोठ आहे रहीम बख्श भुट्टो जा रहवासी हबीबुल्ला भुट्टो, अब्दुल मजीद भुट्टो, माशूक अली भुट्टो, अब्दुल अज़ीज़ भुट्टो मीडिया ऑफिस पहुची मुबैना ॾोहारी शौकत भुट्टो खिलाफ़ दाईंदे चयो त गुज़िरियल साल खां वठी असांजे घरनि ते हर रोज़ राति जो मुबैना फायरिंग कंदो रहंदो आहे। गुज़िरियल ॾींहुं बि हू पंहिंजे साथियुनि समेत हथियारनि जे ज़ोर ते असांजो अॻु वठी मुबैना अगवा करण जी कोशिशि कई, पर मौक़े ते ॻोठणनि पहुची असांखे बचाए वरितो। हुननि दाईंदे चयो त हू ॾोहारी क़िस्म जो माण्हू आहे, असांखे हुन मां जान जो पिणु ख़तरो आहे। हू कच्चे में धाड़ेलनि सां गॾु रहंदो आहे ऐं असांखे हर रोज़ फ़ोन करे धमकियूं ॾेई रहियो आहे त हर महीने मंथली ॾियो, ॿी सूरत में अव्हांखे मुबैना अगवा करे मारे छॾींदुसि। ॻोठणनि वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG लाड़काणो ऐं SSP कश्मीर अमजद अहमद शेख खे अपील कई आहे त फ़ौरन नोटिस वठी हुन ॾोहारी क़िस्म जे माण्हू मथां केस दाख़िल करे हुनखे गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी मुबैना ॾोहारी खिलाफ़ कानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वॾी महिरबानी केआरदीन भुट्टो तमामु तर सूरत हाल खां आगाह करण लाइ। मसलो इहो आहे त असां ग़रीब हूं, फ़रार थी वियो आहे शौकत अली उस्मान जो पुटु पार दरिया खां सुल्तू शहर वटि। हाणे मंथलियूं घुरंदो आहे, फायरिंग करे आहे, ॻोठणनि सॼनि ख़बर आहे। वरी बि 2-3 दफ़ा जी घटि वरिता अथसि। असां ग़रीब हूं, मिसकिन, बच्चा न पाले सघंदा आहियूं, अॼु फायरिंग कंदो आहे। हाणे छोकिरो कल्थूं ॿाल खयूं आयो, हथ ॾेखारियूं त ॿाल खणे पियो, अॻु वरितईं, पिस्तौल सिधा कयईं, पोइ साइकिल मुरर अची विया, पोयां सवला थियासीं, पोइ भॼाए विया। 8-10 ॼणा हुया, पोइ भॼी विया। असां ग़रीब हूं, मड़ई असां सां फ़ैर कयईं। ॿियो ग़ुलाम फरीद आहे, ॿियो ग़ुलाम फरीद जो पुटु आहे वज़ीर ना अथसि, ॿियो वाहिद बाग़ी ना अथसि। 3 ॼणा, टियों छोकिरो आहे वकार आहे, उहो समूरे अची इहो कंदा आहिनि। ओॾां दरिया खां पार टपी हथियारंदा ईंदा आहिनि, फायर कंदा आहिनि, दड़काईंदा आहिनि, हेॾां फिरंदा वेंदा आहिनि होॾां। असां भाऊ खां ॿाल न कढी सघंदा आहियूं, घुमी न सघंदा आहियूं। असां खां को फ़रियाद दाह न वठंदो आहे। असां काॾे वञूं, ग़रीब माण्हू, पैसो कोन्हे जे पैसे ते को वठे। असां ग़रीब हूं, का शइ कोन्हे, खावण काई कोन्हे। असांखे ज़लील कयो वञे, इंसाफ़ कयो वञे, ख़ुदा कारण इंसाफ़ कयो वञे। असां रोज़ निकिरी न सघंदा आहियूं, ॿाल बीमारी में पिया आहिनि, जा का शइ न करे सघंदा पिया आहियूं, मिसकिन हूं। SP कश्मीर के कंदगोडर SP के DSP के उनके अपील आहे त असांजी मालिकी करनि।